गुज़ारिश है तो इनॉग्रेशन में असां सां साथ ॾियनि। साईं बेदल मसरूर साहब, अदल सूमरो साहब जीअं ई ईंदो त असां उन्हनि खे स्टेज ते पाण सां गॾु विहारींदासीं। असांजो इनॉग्रेशन हिन सभ खां पहिरियों मां गुज़ारिश कंदुसि, पहिरियों मां थोरो अनवर पीरज़ादो अकेडमीअ जो इहो ॿुधाए छॾियां त हे असांजो जेको बलड़े जी अनवर पीरज़ादो मेलो रचाइण जो मक़सदु छा आहे। असां लाइ ॾाढो आसान हो त हे असां मेलो कराचीअ में रचायूं, हैदराबाद में रचायूं, पर असां प्रोग्राम कया वर्सीअ जा, सालगिराहनि जा, कॉन्फ्रेंसिस कयूं, पर असां इहो सम्झूं था त जेको सिंध जो अदीब आहे या जेके सिंध जा सरकारी इदारा आहिनि या जेके बि इदारा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि खे ऑन करणु खपे, उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि खे विसारणु न घुरिजे। ऐं जेके लेजेंडरी किरदार इन्हनि ॻोठनि मां हिकिड़ा सेल्फ मेड माण्हू थी करे उभरी अचनि था ऐं सॼी सिंध ते उन्हनि जो हिकिड़ो असरु थो थिए, त उन्हनि जा मेला, उन्हनि जा प्रोग्राम उन्हनि जे जनम भूमीअ ते मल्हाइजनि। इहो अनवर पीरज़ादे जो ख़्वाबु हूंदो हो त भिटाईअ ते जो मेलो भिटशाह ते थिए, त इहो जीअं त अनवर पीरज़ादे जो पंहिंजो विज़न हो, इन करे बि असां हीउ मेलो हिते उनजे ॻोठ में था मल्हायूं ऐं सॼी सिंध उनखे ट्रिब्यूट ॾियण लाइ हिनजे ॻोठ में थी अचे। पहिरियों असां हिकु ॾींहं जो मेलो कयो, हाणे हे 2 ॾींहंनि जो मेलो आहे, वधीक शानाइतो मेलो आहे। हिन में म्यूज़िक बि आहे, हिन में पैनल डिस्कशन्स बि आहिनि, किताबनि जूं महूरतूं बि आहिनि। हे 2 ॾींहं मेलो जारी रहंदो। असां सभिनी खे इहा गुज़ारिश था कयूं त हिन मेले लाइ असां सां सहकार में रहनि त जीअं असां अॻिते बि हीउ मेलो रचाए सघूं। हाणे मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे पंहिंजे इनॉग्रेशन जेके गेस्ट आहिनि उन मां साईं सलीम मेमण साहब जन खे त हू तव्हां सां मुखातिब थियनि। साईं सलीम मेमण साहब। स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ हस्तियों ऐं मानाता महिमानों, अनवर पीरज़ादे जे ॻोठ बलेर जी अची मूंखे ख़ुशीअ जो अहसासु थी रहियो आहे। अनवर जी पहिरीं वरसी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर कराची यूनिवर्सिटी ऐं अनवर पीरज़ादो अकेडमी गॾिजी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में मल्हाई हुई ऐं उन्हनि ॾींहंनि में इहो तय कयो होसूं त पंहिंजे लीजेंड्स जूं वरसियूं न पर ॾिहाड़ा मल्हाईंदासूं ऐं मूंखे ख़ुशी आहे त उन ते अमल थी रहियो आहे। अॼु असीं अनवर जी वरसी में अनवर जो मेलो मल्हाए रहिया आहियूं। इन खां पोइ संदसि लाइक़ु पुटनि अनवर पीरज़ादो मेलो मचाइण जो जेको रवाजु विधो आहे उहो अॼु ॾींहं ताईं जारी आहे। विच में कोरोना जे करे 2 मेला न थी सघिया। केतिरा ई दोस्त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कही हिते अचनि था त इहो घुरिजे त इहे मेला, मुंहिंजी इहा ज़ाती राय आहे त इहे मेला जेकॾहिं असीं कराची में मल्हायूं, छाकाणि त हिते जेके घणाई जिन दोस्तनि जी अचे थी उहे सभु कराची खां था अचनि या सिंध जे ॿियनि शहरनि खां था अचनि, पर जेकॾहिं इहो मेलो असीं कराची में मल्हायूं ऐं उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में पेपर पढ़ायूं ऐं ग़ैर सिंधियुनि खे अनवर जे ख़िदमतुनि, सहाफ़ती ख़िदमतुनि, समाजी ख़िदमतुनि, सक़ाफ़ती ख़िदमतुनि बाबति ॼाण ॾियूं, मुंहिंजी राय में इहो वधीक मुनासिबु थींदो। ऐं इन हद ताईं जो 3 जवान अनवर जा उहे कराचीअ खां कई हिते आया आहिनि, पर जीअं अमर चयो त पंहिंजे ॻोठनि खे नथा छॾणु चाहियूं ऐं पंहिंजे ॻोठनि सां वाबस्तगी रखणु था चाहियूं। इहो बि हिकिड़ो सुठो ख़्यालु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहो मेलो कराचीअ में हुजे हा त शायदि असीं हिन वक़्तु 500 खनि माण्हू गॾु करे चुका हुजूं हा। अनवर मुंहिंजो बि दोस्त रहियो आहे। असांजी पहिरीं मुलाक़ात हिलाल पाकिस्तान अख़बार जे ऑफिस में थी हुई। निहायती पुरवकार शख़्सियत, बल्कि मर्दाणो हुस्न ऐं वजाहत जेको मूं अनवर पीरज़ादे में ॾिठो सो मूंखे विरले ॿिए कंहिं शख़्स में नज़र आयो। सोहिणो
मन मोहींदड़ अछो उजरो चेहरो, जादुई अखियूं, ॾिसंदो त ॼण संदसि नज़र अवां जे अंदर में पही वेंदी हुई। आवाज़ जो जादू भरियो ॻाल्हाए त दिलि चवंदी त ॻाल्हाईंदो रहे। अजीब पुरकशिश शख़्सियत जो मालिक हो। पाकिस्तान जे हवाई फ़ौज में सिख्या दौरान जे अनवर उहो ख़त न लिखे हा या उहो ख़त ॿिए कंहिं साहब जे हथ न लॻे हा त शायदि अनवर बि ॿियनि हवाई फ़ौज जे ऑफिसरनि वांगुरु एयर मार्शल या वाइस एयर मार्शल न त एयर कमोडोर थी ज़रूरु रिटायर थिए हा। शाहाणी ज़िंदगी गुज़ारे हा, न शाइरी करे हा, न शाह खे परिजे हा, बल्कि पंहिंजी फ़ौजी ज़िंदगीअ में मस्त हुजे हा। पर सिंधी क़ौम खे हिकु बहितरीनु शाइर, हिकु बहितरीनु सहाफ़ी, शाह जो पारखू ऐं हिकु बहितरीनु कालम निगार, हिकु आला मुहक़िक़ ऐं नक़ाद घुर्बल हो ऐं कुदरत खां उहो ख़त लिखायो ऐं संदसि ज़िंदगीअ में हिकु अजब मोड़ आंदो ऐं पाण पंहिंजी अमली ज़िंदगी जी टीहर शुरूआत हिकु सहाफ़ीअ जी हैसियत में कयईं, जंहिं वसीले संदसि ज़िंदगी नवां तजुर्बा मुशाहिदा बाणिया जिन खे पननि ते उते असांखे भाङे भाईवार कंदो रहियो। MRD जी तहरीक में सिंध बुनियादी किरदारु अदा कयो ऐं उन में सिंधी सियासतदाननि, सियासी कारकुननि ऐं सहाफ़ियुनि खे निहायती अहम किरदारु अदा करणो पियो, जिन में अनवर पीरज़ादो हिकु अहम किरदारु हो। आज़ादाणी रिपोर्टिंग ऐं सखर में ज़ियाउल जे जलसे में नाकामीअ ते लिखियल संदसि कालम जे नतीजे में खेसि हिकु दफ़ो ॿीहर जेल यात्रा करणी पई। संदसि जेल में रहण दौरान सखर जेल टुटण जो वाक़ियो पिणु पेश आयो, जंहिं ते पाण हिकु मज़मून MRD जी तहरीक दौरान सखर जेल कीअं टुटो लिखियईं। इहो पंहिंजे नौइयत जो हिकु निहायती बहितरीनु मज़मून हो। न सिर्फ़ु बहितरीनु मज़मून हो बल्कि बहितरीनु ऐं असराइतो मज़मून हो। कोट उन मज़मून में लिखे थो, जेल माना विछोड़ो, उदासाई, सिक प्यारनि जी, घर वारनि जी मिलण जी कैफ़ियत जो मुक़ाबिलो उते सियासी जज़्बो ई कंदो आहे ऐं इनक़लाबी उत्साह साह ॾींदो आहे। पर सभई क़ैदी इनक़लाबी न थींदा आहिनि, ख़ासि करे क्रिमिनल क़ैदी जेके खून करे उमिरि क़ैद जी सज़ा वठी जेल अंदरि ॼमारूं गुज़ारींदा आहिनि, उन्हनि जी हालति ॾिसण सां ताल्लुक़ु रखंदी आहे। अहिड़ा केतिरा ई क़ैदी जेल अंदरि घर ठाहे वेंदा आहिनि। अनकोट। हिन मज़मून में हुन जेल जी क़ैदियुनि जी ज़िंदगी, उन्हनि सां जेल जे अमले जूं ज़ियादतियूं, अकूबतूं ऐं ज़ुल्मनि जी अहिड़ी त असराइती मंज़र निगारी कई आहे जो पढ़ंदड़नि जे दिलनि खे झुबो अची वञे थो। अनवर कराचीअ जी हालति ज़ार ते निहायत ॾुखोयल रहंदो हो। संदसि ख़्यालु इहो त कराची जी बीमारी जी अञा सुञाणप ई न थी सघी आहे, तंहिं करे उन जे इलाज बाबति कुझु बि नथो चई सघिजे। संदसि ख़्याल में कराची जो मर्ज़ निहायती मुंझाईंदड़ आहे, पर असुल जियां हिकु अहिड़ो नासूर आहे जेको हाणे कैंसर तरफ़ वधी रहियो आहे। हिन वक़्तु संदसि इलाज में रुॻो धुकनि ते कमु थी रहियो आहे। संदसि ख़्यालु हो त सिंध में सिंधी मुहाजिर नफ़रत खे घटाइण वारे कम त सिंधी करे सघनि था, ऐं जेकॾहिं सिंधी उन जे उबतड़ कमु कंदा यानी नफ़रत खे वधाईंदा त पोइ ईअं न थींदो जीअं थी रहियो आहे, जंहिंजो आख़िरी नतीजो सिंध जो विरांङो थी सघे थो। मां सम्झां थो त जेकॾहिं अनवर पीरज़ादो अॼु हयात हुजे हा त संदसि राय शायदि मुख़्तलिफ़ हुजे हा। सिंध जे सक़ाफ़त खाते अटक खां वठी केटी बंदर ताईं सिंधू यात्रा जो हिकु अभ्यासी प्रोग्राम तरतीब ॾिनो, जंहिंमें ॿियनि सां गॾु अनवर पीरज़ादो शामिल हो। हिन यात्रा दौरान सिंधूअ ते हिकु दस्तावेज़ी फ़िल्म तयारु कई वई ऐं हिन तारीख़ी दरिया जे ॿिन्ही कपनि ते आबाद माण्हुनि, मागनि, मकाननि ऐं तहज़ीबी निशाननि जो अभ्यास कयो वियो, जंहिंमें अनवर खां सवाइ सिंधू दरिया जी तारीख़, जाग्राफ़ी जा ॼाणू माहिर
इंजीनियर, दानिश्वर ऐं सहाफ़ी पिणु शामिल हुआ। इहो अनवर जी ज़िंदगीअ जो हिकु अहम एडवेंचर हो ऐं ॾिठो वञे त अनवर जी ज़िंदगी एडवेंचरनि सां ई भरियल आहे। कॾहिं रोज़गार त कॾहिं बेरोज़गारी, कॾहिं सहाफ़ी त कॾहिं महक़िक़। कहिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र करे कहिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र कयां, इन खे इते ई थो छॾियां। अव्हां जी महिरबानी। आवाज़ सां अव्हां सां मुखातिब हो। हाणे असां पिंडा पंहिंजे इनॉग्रेशन टीम जी तरफ़ हलूं था ऐं मां गुज़ारिश कंदुसि साईं जामी चांडियो साहिब जिन खे त हू पंहिंजी राय जो इज़हार मुख़्तसर कनि, छो त जामी चांडियो साहिब तव्हांखे अनवर पीरज़ादे जे भिटाईअ जे फ़िक्र जे आगाहीअ जे हवाले सां आहे, हुनजो हिकिड़ो लेक्चर बि आहे ऐं ॿियनि सेशन्स में बि आहे। साईं जामी चांडियो साहिब। वॾी महिरबानी। मथे स्टेज ते वेठल, साम्हूं वेठल असांजी भेनरूं, दोस्त, GS सिंध, मूंखे ख़ुशी आहे त हिकु त बलेट जी अचण जी ख़ुशी आहे ऐं हिन ॻोठ जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे सिंध जे वेझी सियासी अदबी हुन तारीख़ में। ऐं हीउ जेको असांजे बेहद प्यारे अनवर साईं जे नाले सां जेको मेड़ या मेलो थी रहियो आहे, उन में अचण जी बि बेहद ख़ुशी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़ुनि में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं। अनवर पीरज़ादे साहिब सां मुंहिंजो बि ज़ाती तरह काफ़ी वेझो तालुक़ु रहियो। उहो हिकिड़े वॾे भाउ वांगुरु हो, हिकिड़े शफ़ीक़ दोस्त वांगुरु हो ऐं हुन सां तालुक़ु 90 जे ॾहाके जे इब्तिदाई सालनि में कराची में ई जुड़ियो। सिंधी अदबी संगत कराची जे गॾिजाणियुनि में मुलाक़ात थींदी हुई, उतां शुरूआत थी। पर बुनियादी हवालो हुन सां तालुक़ु जुड़ण जो मुंहिंजा ॿ दोस्त अब्दुर्रहमान नक्काश ऐं फ़कीर मोहन लाशारी हुआ ऐं उन्हनि जे ई सोबत में अनवर साईं सां मुलाक़ात शुरू थियो, उहो दोस्ती में तब्दील थियो। अनवर पीरज़ादे साहिब जी जेका मूंखे जॾहिं बि मां हुन जो तसवर ज़हन में आणींदो आहियां त हुनजो इहो सदा मुरकंदड़ हिकिड़ो हसीन चहिरो, जंहिंमें हिकिड़ी माण्हू खे हिकिड़ो उत्साह मिलंदो आहे। हुन सां मूंखे यादि न आहे त अनवर पीरज़ादे सां कॾहिं का हिकिड़ी बि अहिड़ी घड़ी गुज़री हुजे जो लतीफ़ साईं चयो आहे त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, हू अहिड़ो माण्हू ई न हो। ऐं लतीफ़ साईं जे हिन सिट वांगुरु हो त वेठे जिनी वटि ॾुखंदो दूरि थिए। त हू हिकिड़ो अंदरि जो हसीन माण्हू, मस्बत माण्हू, रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि माण्हू, अवाम दोस्त माण्हू ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त निज निबार माण्हू, हू जहिड़ो हो तहिड़ो। इन करे अनवर पीरज़ादे जी शख़्सियत जो मूंखे सभ खां वॾो जेको शख़्सी तरह पासो वणंदो आहे उहो इहा आहे त हुनजी सोबत में वेही माण्हुनि खे उत्साह मिलंदो, माण्हुनि खे नवां ख़्याल मिलंदा, नवां आइडियाज़ मिलंदा ऐं उहो ॻाल्हियूं, नंढड़ी ॻाल्हि खे बि एॾो रोमांटिक ऐं एॾे पंहिंजे हुस्नाकी सां पेश कंदो हो जो लॻंदो हो त का तमामु वॾी ॻाल्हि पई थिए ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो ॻाल्हि जी उणत जो। त अनवर पीरज़ादे जी शख़्सियत में इहा शयूं, ॿ टे ॻाल्हियूं मां करणु चाहींदुसि, बाक़ी तफ़सीली गुफ़्तगू त मुंहिंजे सेशन्स में कंदासूं। जेके शयूं असां अनवर साहिब जी ज़िंदगीअ मां सिखी सघूं था। पहिरीं ॻाल्हि त अनवर पीरज़ादे जी ज़िंदगी ॾिसिजे थी त हिकिड़े नंढड़े ॻोठ में हिकिड़े मस्जिद जे पेश इमाम जे घर में जनमु वठंदड़ ऐं हिकिड़े मज़हबी ऐं सूफ़ियाणे गॾियल माहौल में हुनजी तरबियत थी आहे ऐं हू पाण बि पंहिंजी नंढी उमिरि में, नंढी वही में इहे मज़हबी माण्हू, मज़हबी नौजवान हो ऐं जीअं त हुनजे घर में इहे ॿई अंसर गॾु हुआ त इहे ॿई लाड़ा गॾु खणी हू वॾो थियो। पर अनवर साहिब जी ज़िंदगी में जेका तमामु हसीन ॻाल्हि आहे, जेका हुनजी ज़िंदगी मां ॾिसिजे थी त मुसलसल जुस्तजू हुन माण्हुनि जी ज़िंदगी जो जोहर हो। को बीठल माण्हू न हो, को जामिद माण्हू न हो हिकिड़ो अहिड़ो, ऐं ज़ाहिर जेको लतीफ़ जो आशिक़ हूंदो उहो त बीठल थी सघे ई नथो। जंहिंजे अंदर में लतीफ़ हूंदो उहो कॾहिं बि ज़िंदगी खे ईअं नथो ॾिसी सघे। त अनवर पीरज़ादो मज़हबी माण्हू, मज़हबी नौजवान मां अॻिते वधी हू
नेशनलिज़म जे फ़िक्र खां मुतासिर थिए थो ऐं हुन ते घणा असर उन नज़रिए जा आहिनि। वरी उहो माण्हू अॻिते हली उन ते मार्क्सिज़म जो खाॿी धुर्ज फ़िक्र जो गहरो असरु थिए थो ऐं हू हिकिड़े नेशनलिस्ट मां तब्दील थी हिकिड़े मार्क्सिस्ट जी हैसियत में साम्हूं अचे थो। ऐं हिकिड़े मार्क्सिस्ट हूंदे बि हुन पंहिंजे तसवुफ़ जे इंसान दोस्त या मस्बत पासनि जे उन्हनि बुनियादनि खे कॾहिं कोन छॾियो। त इहा अनवर पीरज़ादे जी ज़िंदगी में हसीन ॻाल्हि हुई त हुन में मुसलसल तहरुक हो ऐं रुगो तहरुक इहो रुगो न हो त हुन वटि शोभा घणा हुआ, कम घणा हुआ, पर अंदर में जुस्तजू वारो तहरुक जेको आहे उहो अनवर पीरज़ादे जी ज़िंदगी में तमामु ग़ैर मामूली जाइ वलारे थो। इहा हुनजी तमामु वॾी ख़ूबी हुई। मां ॻाल्हि खे जेकॾहिं ख़तमु कयां हिते त मां जेकॾहिं ॾुखियो आहे हिकिड़े अहिड़े घण तरफ़े माण्हूअ खे, छो त अनवर पीरज़ादो अदीब आहे, उहो शाइर आहे, उहो नक़ाद आहे, उहो मुहक़िक़ हो, उहो सियासी कारकुन हो, उहो ॿोली जो ॼाणू हो, हू लोक ॾाहो हो, तमामु घणा हुन जा पासा आहिनि। पर जेकॾहिं उनखे सहेड़िजे त मां सम्झां थो त 4-5 अंसर आहिनि जेके अनवर पीरज़ादे जी ज़िंदगीअ में। अनवर पीरज़ादो उन्हनि जे तख़लीक़ी इम्तिज़ाज जो नालो, उन में सभ खां पहिरियों अंसर जेको नज़र अचे त लतीफ़ हिन वटि अनवर पीरज़ादे जी तहरीरुनि खे ॾिसूं था, हुन जूं कचहरियूं हूंदियूं, गुफ़्तगू हूंदी, त अनवर पीरज़ादे वटि सिंध सां रोमांस या इश्क जो हिकिड़ो मुतहरिक तसवुर हो। हू सिंध खे पंहिंजे अख सां डिफाइन कंदो हो ऐं उहा सिंध हुन जे तसवुर में जामिद न हुई। अनवर पीरज़ादो सिंध खे एक्सप्लोरेशन जे ॾिसंदो अख सां त सिंध जे अंदरि छा आहे। मिसाल तौरु हुन भिटाई जे लाइ कमाल जी ॻाल्हि कई, लतीफ़ साईं लाइ चई त शाह लतीफ़ सिंध जे फ़िक्र ऐं फ़न ऐं ॿोलीअ जो उहो मुंहनि जो दड़ो आहे जंहिंजी अञा मुकमल खोटराई नाहे थी। तव्हां तसवुरु करे सघो था हुन माण्हू जी इन एॾी हसीन ॻाल्हि जो त सिंध वटि हुन वटि नारेबाज़ी न हुई, सिंध हुन वटि लफ़ाज़ी न हुई, सिंध हुन वटि हिकिड़ी अहिड़ी सिंध खे एक्सप्लोर करण वारी जुस्तजू जो नालो हो जंहिंमें सॼी उमिरि हुन पंहिंजी गुज़ारी। ऐं तव्हां सभिनी ॾिठो त हुन जो इहो रोमांस उहो घर वेठे रोमांस न हो, सिंध जे हुस्नाकिन खे, उनजी सघ खे, उनजे ॾाहप खे, उनजे तहज़ीब ऐं तारीख़ खे एक्सप्लोर करण में अनवर पीरज़ादे पंहिंजी पूरी हयाती ॾिनी। दरियाह सिंध जो अनवर पीरज़ादो सां जेके माण्हू कचहरियुनि में हूंदा हुआ उहो हुनजो वॾो रोमांस हो। ऐं साॻी तरह दरियाह जो रुगो रोमांस हुन वटि सखणी जज़्बे जो नालो न हो, पर दरियाह बचे कीअं, दरियाह जो मतिलबु छा आहे, उनजो मफ़हूम छा आहे, दरियाह सिंधू कीअं असांजे तहज़ीब जो ख़ालिक़ आहे, असांजे तारीख़ जो जी उन्नत कंदड़ आहे। त उनजी एक्सपेडिशन बि कई, घणा कम कई तमामु उन ते। त दरियाह बि उनजो भिटाई मां सम्झां थो हुनजो ज़िंदगीअ जो वॾे में वॾो रोमांस ऐं हवालो। ऐं इहा गुफ़्तगू जॾहिं मुंहिंजो सेशन ईंदो किताब ते त मां उन में करणु चाहींदुसि। पर शाह लतीफ़ खे हिन में को शक न आहे त अनवर पीरज़ादे ॿियनि कुझु ॿिया बि यकीननि पाखू आहिनि उन्हनि जे तसलसल में। अनवर पीरज़ादो बि हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं शाह लतीफ़ खे हिकिड़ी पंहिंजी अख सां ॾिठो ऐं उन अख सां हुन ज़माने आॾो हुनखे पेश करण जी कोशिशि कई। ऐं जेको शाह लतीफ़ असांखे अनवर पीरज़ादो मुतारफ़ कराए थो इन में कोई शक न आहे त उहो निहायत मुनफ़रद बि आहे, गहरो बि आहे, अज़ीम बि आहे ऐं ग़ैर मामूली बि आहे। ऐं आख़िरी ॻाल्हि जेकॾहिं कजे त अनवर पीरज़ादो पंहिंजे फ़िक्री वजूद में, पंहिंजे फ़िक्री जोहर में हिकिड़ो मुकमल तनक़ीदी शऊर जो हामिल तख़लीक़ी माण्हू ऐं हिकिड़ो रैशनल माण्हू, हिकिड़ो प्रोग्रेसिव माण्हू। ऐं मां सम्झां थो इहो अहिड़ो पासो आहे जंहिंजी हुनजी सहाफ़त, हुनजो अदब, हुनजी शाइरी, हुनजी तहक़ीक़, हुनजी तनक़ीद कंहिं बि पासे खणंदो त अनवर पीरज़ादो पंहिंजी फ़िक्री रोशन ख़्यालीअ खे जो हू अलमबरदार नज़र अचे थो, इहा हुनजी वॾी ॻाल्हि हुई। ऐं जेकॾहिं मां आख़िरी अंसर खे हिते गिनां त अवाम सां ऐं अवामी अख सां शयुनि खे ॾिसणु, अनवर पीरज़ादे जी का बि तहरीर, हुनजी शाइरी, हुनजी गुफ़्तगू, हुनजो ॾिसण जो अंदाज़ शयुनि खे, उन्हनि सभिनी शयुनि में हुन त चई सघिजे थो त अनवर पीरज़ादे सिंध खे रुगो किताबनि जे ज़रिए सां ॾिसण जी कोशिशि न कई, उन सां गॾोगॾु अनवर पीरज़ादे सिंध खे सिंध जे माण्हूअ जी लोक ॾाहप जी अख सां ॾिसणु, परखणु ऐं परवरण जी कोशिशि कई। ऐं उनजो हुन हिकिड़ो तख़लीक़ी ऐं पंहिंजो इज़हार पंहिंजे समूरनि तहरीरुनि में, पंहिंजी ज़िंदगी में कयो।
त मां सम्झां थो त इहे उनजा बुनियादी पासा ऐं हक़ीक़त इहा आहे त अनवर पीरज़ादो जेके असांजी टही खां अॻु वारी टही उन में जेके चंद माण्हू बेहद असांखे उत्साहींदड़ लॻनि था उन्हनि जो सरमोड़ हो ऐं अनवर पीरज़ादे जीअं सलीम साईं ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे त अहिड़नि माण्हुनि अहिड़नि आदर्शी माण्हुनि जी मौत ते मातम न कबो आहे, उन्हनि जे हयाती खे सेलिब्रेट कबो आहे, हुननि जे आइडियाज़ खे सेलिब्रेट कबो आहे, हुननि जे उत्साह खे सेलिब्रेट कबो आहे ऐं हुननि जे कयल कम पोरे ऐं तख़लीक़ी उन पंध खे सेलिब्रेट कबो आहे। ऐं असां सम्झूं था त अनवर असां में अॼु बि मौजूदु आहे बतौर उत्साह जे, पंहिंजे तहरीर में, पंहिंजे गुफ़्तगू में, पंहिंजे एक्सप्लोरेशन में। ऐं मूंखे ख़ुशी आहे त हिन इफ़्ताही वेहक में मां बि शामिलु थियो आहियां। वॾी महिरबानी। पीरज़ादे जी सॼी शख़्सियत खे हिन मुख़्तसर ख़िताब में समोए विधो। असांजो तमामु ख़ूबसूरत शाइर ऐं अदल सुमरो साहिबु स्टेज ते अची चुको आहे, उहो बि असां सां शामिलु थी चुको आहे। असां खेसि भलीकार चऊं था। ऐं हारीअ जहिड़ो प्यारु अनवर पीरज़ादे हुन ते मज़मून लिखियो हो। अदल सुमरे जे शेर जी सिटरा, हारीअ जहिड़ो प्यारु आहे पंहिंजो तुंहिंजा नाज़ वॾेरा आहिनि। सो असां हिनखे भलीकार कयूं था। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद अली पठान साहिब खे त हू अनवर पीरज़ादे जे बारे में हिते मुख़्तसरनि पंहिंजी राय ॾिए, छो त असां थोरो पंहिंजे शेड्यूल खां अॻिते निकिरी विया आहियूं त जीअं असां पोइ ॿिया सेशन्स कवर करे सघूं। स्टेज ते वेठल तमामु वॾियूं शख़्सियतूं ऐं साम्हूं वेठल भाइरो भेनरो, नाज़ मंझाना निकिरी जा पिरी करे थो पंध, शायदि ही बेत लतीफ़ सरकार अनवर लाइ लिखियो हो त नाज़ मंझाना निकिरी जा पिरी करे थो पंध, त भूं पिण बिस्मिल्लाह चई राहत में थी रंध, साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभिनी आसूं। सो मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो सजन, काइनात जो सजण, सिंध जे कख पन जो सजण, वणनि टिणनि जो सजण, माण्हुनि जो सजण, पखियुनि जो सजण, गीतनि जणनि जो सजण, अनवर पीरज़ादो। अनवर पीरज़ादो पंहिंजी ज़ात में हिकिड़े वजूद में अलाए केतिरा वजूद रखंदो हो। हू हिकिड़े पासे लतीफ़ जो पारखू, लतीफ़ जो आशिक़, हुन जे दरगाह ते असांजे अदीबनि मां कंहिं बि एतिरा पंध न कया हूंदा जेतिरा अनवर कया हूंदा। लतीफ़ जे रागाइनि खे एतिरो कंहिं बि शायदि ई ॿुधो हुजे असांजे पढ़ियल लिखियल अदीबनि शाइरनि वारे लॾे मां जेतिरो अनवर ॿुधो। ऐं अनवर इहो चयो त लतीफ़ जे रिसाले जा वारिस इहे फ़क़ीर आहिनि जेके सॼी राति तंबूरो खणी बुखे पेट ते सोमाणीअ खां वठी भिंभरके ताईं ॻाइनि था, वॼाइनि था, लतीफ़ जो विर्द थो थिए। उहो अनवर पीरज़ादो जेको हर मोर्चे ते विढ़ियो, जंहिं हर माण्हूअ खे पंहिंजो भाव कयो, जंहिं चयो त थी तुंहिंजूं वायूं आऊं विढ़ां, लतीफ़ खे मुखातिब थी चई। ऐं वाक़ई बि हू पिटाईअ जूं वायूं थी हर मोर्चे ते विढ़ियो, आख़िरी दम ताईं विढ़ियो। अहिड़ो मिसाली हिकिड़ो किरदारु असांजी सिंध में विरले ई को हुजे, असांजे सियासतदाननि में विरले ई को हुजे, असांजे अदीबनि में विरले ई को हुजे, जेको आम माण्हूअ खे, जेको पघिरियल माण्हूअ खे, जेको पांद जनी जे पांदसी लॼो थिए, लॻो थिए, लॼ वारी बेत खे साम्हूं रखी ऐं उहो ॼाम तमाचे जो हिकिड़ो नओं रूप हो। अनवर पीरज़ादो केतिरियूं ॻाल्हियूं कजनि, ॻाल्हियूं रातियूं खुटी वञनि, अनवर जूं ॻाल्हियूं न खुटनि। पोइ अनवर हुननि अदड़नि में विया, अनवर हर माण्हूअ में वसे रसे थो, अनवर सिंध जे ज़रे ज़रे में धड़के थो, अनवर सदियुनि ताईं ज़िंदा रहंदो। ऐं अहिड़ा मिसाल, ही नंढिड़ो ॻोठु
सॼी सिंध में लीड थो करे। हिन जहिड़ो ॻोठु रसूल बख़्श पली जे पंहिंजे ॻोठ खे अहिड़ो ॻोठु न ठाहियो, कंहिं ॿिए पंहिंजे ॻोठ खे अहिड़ो ॻोठु न ठाहियो जंहिंमें तालीम जो एतिरो रेशो, जंहिंमें असांजूं नियाणियूं, असांजा नींगर, असांजा नौजवान नस्ल एॾो पढ़ियल ऐं हर मोर्चे ते उहो विढ़ंदड़, इहा सॼी पोख अनवर जी हुई। सो मुंहिंजो साजन सभिनी खां सुहिणो, हुनजी कहिड़ी जॻह आहे उहा सभु आखाण करे, कहिड़ी करे सभु वाखाणूं अनवर जूं वाखाणूं। अली पठान साहब, हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं अदल सुमरो साहब जन खे त हू तव्हां सां मुखातिब थियनि। अदल सुमरो जो शेर पढ़ी वठां जेसि ताईं अचे। कखाउनि झुगिन में जनम ॾींहं कहिड़ा, कखाउनि झुगिन में जनम ॾींहं कहिड़ा, जिते हर ख़ुशी थी अचण खां लवाए। अदल सुमरो साहब। स्टेज ते वेठल सभई मोतबर ऐं मानाइतियूं शख़्सियतूं ऐं साम्हूं मुंहिंजा मौजूज़ दोस्तो भाउर भेनरूं, ऐं यकीनन ही ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असांजे लाइ, एज़ाज़ जी ॻाल्हि बि आहे त अनवर पीज़ाद जे बारे में ॻाल्हायूं था, उनखे यादि कयूं था पिया। ऐं अनवर पीज़ाद जी शख़्सियत एतिरी फैलियल आहे जो हुन ते जेकॾहिं माण्हू ॻाल्हाइणु चाहे त हुनजे लाइ 4-5 कलाक बि घटि आहिनि। एतिरी फैलियल हिकिड़ी शख़्सियत ऐं कमिटेड हिकिड़ो सचो आदर्शी कामरेड, जेकॾहिं उनजो नक्शो ठाहिजे त उहो अनवर पीज़ादे जो ई जुड़ंदो, त जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी अर्पे छॾी। आमतौर ते इंसान जी ज़िंदगीअ में इलाही पासा अहिड़ा हूंदा आहिनि जेके उनजे ज़ाती कारगुज़ारियुनि में हूंदा आहिनि, पर अनवर पीज़ादी जी एॾी जामिया शख़्सियत आहे जो जे घर जे हवाले सां ॾिसे थो त घर सां अहिड़ो सिंसियर, सचो ऐं बिना कंहिं फ़र्क़ जे नियाणियुनि खे, पुटनि खे, सॼे ॻोठ खे पंहिंजो सम्झणु ऐं उन्हनि जी तइलीम लाइ ऐं कोशिशूं करणु, लॻातार जदोजहद करणु, ऐं अहिड़ा पासा आहिनि उन जा जेको पासो खणूं था त उहो हुन में हिकिड़ो मुकमिल नज़र अचे थो पियो। आर्कालॉजी आहे, शाइरी आहे, साईं तहक़ीक़ आहे, सिंध त सम्झी सम्झो मोहबत जो मर्कज़ हुई, ऐं भिटाई जे हवाले सां ॾिसूं उनजो कमु, त एतिरा पासा आहिनि। सिंधी अदबी संगत आहे त सिंधी अदबी संगत जी हिते बुनियादु विझणु, आख़िर ताईं हुन सां क़ाइमु रहणु ऐं पंहिंजे आदर्शनि सां सचो रहणु, अहिड़ा तमामु घटि माण्हू, मिसाली माण्हू हिकिड़ो अनवर पीज़ाद वारो जी शख़्सियत ॾिसे थो पियो, ऐं हर हवाले सां ऐं आख़िर ताईं जेको थको कोन्हे, तोड़ ताईं जीअं शेख़्याल चयो, तोड़ ताईं मञ न हार, ओचितो पवंदे किरी हथ मां वॼंदे सितार। त अनवर पीज़ाद अहिड़ो सचो कामरेड हुयो जंहिं पंहिंजे आदर्शनि जो कॾहिं बि को सौदो न कयो ऐं कॾहिं छांव जी तलब न कई। ॾुखियुनि सुखियुनि हालतुनि में तव्हां तसवुरु कयो त हिकिड़ो पुठिते पियल ॻोठु हिकिड़ो तमामु, त उतां जो मां उन में एतिरी रोशनी उन फैलाई जो हीअ माण्हू जेके माना उन जेको फ़िक्र जी रोशनी एतिरी फैलाई, इल्मु अदब जी रोशनी फैलाई जो अॼु माण्हू जेके बि ॻाल्हाइनि था त माना उहो उन रोशनीअ जो ई हिकिड़ो परतबो आहे या उनजी हासिलात आहे। ऐं ॿारनि खे पढ़ाइणु ऐं उनजो हिकिड़े पुट खे ॿाहिरि मोकिलणु, ऐं जिते बि वियो माना हुन पंहिंजो सिंध जो केस विढ़ियो, सिंध जे पाणीअ जो केस हुजे या सिंध जा ॿिया मसइला हुजनि, हर मामले में अनवर पीज़ाद असांखे अॾोल नज़र आयो। ऐं उन ते छा ॻाल्हाइजे, उनजे पुटनि खे, उनजे दोस्तनि खे जसो आहे जो उनखे यादि करण वारी हीअ जेका रवायत आहे उहो वरी वक़्फ़े खां पोइ वरी शुरू कई अथऊं। ऐं यकीनन इहो ई हिकिड़ो वॾो कमु आहे त असां पंहिंजे मोहसिननि खे, इन्हनि मिसाली शख़्सियतुनि खे यादि कयूं ऐं पंहिंजी ईंदड़ नसुल खे ॿुधायूं त हीअ अहिड़ा माण्हू बि असां वटि सिंध में हुया ऐं उनजे नक्शे क़दम ते हली ऐं उनखे आइडियल बणाए करे असां अॻिते वधी सघूं था। तव्हां सभिनी जी महिरबानी। सुमरो साहब, ऐं हाणे मां जंहिं शख़्सियत खे स्टेज ते अव्हांजे साम्हूं घुराईंदुसि, सॾींदुसि, उनजे हवाले सां मां जेको शुरूअ में चयो त जेकॾहिं उहा शख़्सियत न हुजे हा त अॼु असां हीउ मेलो न कराए सघूं हा या हिन खां अॻु वारो मेलो शायदि न कराए सघूं हा, छो त हुनजो असांखे जेको हुनजी जेका करेज असांजे पोयां रही उहा असां लाइ हिकु वॾो उत्साह रही
ऐं अनवर पीरज़ादो अकेडमीअ जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अनवर पीरज़ादो अकेडमीअ में असां 3 भाइर उनखे रन कयूं था। असांजो हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप बि आहे, पर कुझु असांजा अहिड़ा दोस्त आहिनि, कुझु अहिड़ा सपोर्टर्स आहिनि जेकॾहिं उहे न हुजनि त असां इहा अकेडमी शायदि रन न करे सघूं। उन में मोहम्मद अली पठान साहिबु वेठो आहे, उन में असांजा खोड़ ॿिया दोस्त आहिनि, अनवर बलोच साहिबु आहे जेके अनवर साहिब सां गॾु रहिया, ऐं उन्हनि मां ई हिकु शख़्सियत मैडम महताब अकबर राशदी बि आहे। ऐं अॼु असां हिते उनखे पंहिंजी अकेडमीअ जो हिकिड़ो सरपरस्त आला जो ख़िताब ॾियूं था, त उहा अनवर पीरज़ादो अकेडमीअ जी सरपरस्त आला आहे। अवां सभिनी जे साम्हूं भरपूर ताड़ियुनि में मैडम महताब अकबर राशदी साहिबु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई मुअज़्ज़िज़ ख़वातीन और हज़रात जेके स्टेज ते वेठल आहिनि, मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। अनवर पीरज़ादे जो ज़िक्र थो थिए ऐं उनजी ज़िंदगी ऐं शख़्सियत जा एतिरा पहलू मूंखां पहिरीं जेके मुअज़्ज़िज़ मुक़र्रिरीन ॻाल्हाए विया आहिनि, ऐं उनजो वर्जाव थींदो रहंदो, बार बार थींदो रहंदो। अलाह साईं किन माण्हुनि खे अलाए केतिरनि वस्फ़नि सां पैदा कंदो आहे। उहे वस्फ़ूं हुननि में मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उन्हनि खे अॻिते वधाइण जे लाइ कंहिं माहौल जी ज़रूरत हूंदी आहे। केॾी महिल हुननि जी पंहिंजी जिदोजहद, केॾी महिल हालतुनि जी तक़ाज़ा, कॾहिं कॾहिं हालतुनि जो जबर, इहे शयूं इंसान जूं जेके लिकल सलाहियतूं आहिनि उन्हनि खे साम्हूं आणींदो आहे। जीअं प्रोफेसर सलीम मेमन साहिबु चयो त जेको माण्हू एतिरो क़ाबिल हुजे जो CSS जो इम्तिहान पास करे ऐं एयरफोर्स में वञे, एकेडमीअ ताईं पहुचे, सिलेक्ट थी वञे, ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ो अहिड़ो हादिसो थी वञे जो हुनजो जेको ज़हन ऐं जज़्बात ऐं सोच जी परवाज़ एंड ह्यूमन राइट्स, इंसानी हुकूक, कंहिंसां किथे ज़्यादती थी थिए उनजो अदराक रखणु ऐं पंहिंजे कंहिं दोस्त ऐं हमदर्द सां उनखे वंडणु, शेयर करणु, ऐं उहो ख़त अची किथे थो निकिरे। उन में बि असांजो को सिंधी भाई हुयो जंहिं उनखे के अहिड़ी जाइ ते पुॼायो जिते हुनखे शायदि मोकिलणु न खपंदो हुयो, ऐं नतीजे में हुनखे जेल जी सज़ा लॻी। ऐं उहा पोइ त उतां तक इंसान जी ज़िंदगी सॼी मटिजी थी वञे, जंहिं मक़सद लाइ उहो किथे वियो हो उहा राह ई मटिजी थी वञे, ऐं उहा राह मां वरी 10 राहूं ॿियूं निकिरी थियूं अचनि, केतिरियूं सोचूं ॿियूं निकिरी थियूं अचनि। मां सम्झां थी त अनवर पीरज़ादे हुन आस्ते आस्ते हर मोड़ ते पंहिंजो पाण खे ॻोल्हण जी कोशिशि कई। मां छा आहियां? छा मां हिकिड़ो लेखक आहियां? छा मां हिकिड़ो भिटाईअ खे सम्झण जी कोशिशि करण वारो आहियां? हुन त कॾहिं दावा कोन कई त हू भिटाईअ जो पारखू आहे। उनखे असां था चऊं त हू भिटाईअ जो पारखू आहे, छाकाणि त असां मां घणनि खे ख़बर ई कान्हे त भिटाईअ आख़िर चयो छा आहे। अञा ताईं असां हिन कोशिशि में आहियूं त अहिड़ी का असांखे लुग़त मिली वञे, अहिड़ी का डिक्शनरी मिली वञे जंहिंमें उन ज़माने जो 300 साल अॻु में जे ज़माने जी सिंधी ॿोलीअ जा उहे लफ़्ज़, उहे उचार, उहे शयूं जंहिंमें हिकिड़े लफ़्ज़ में 10 मफ़हूम हुजनि, उन्हनि खे असां उहो कोशिशि ई कयूं सम्झण जी। सो उन शख़्सियत खे जंहिंखे उहो पंहिंजो पीरो मुर्शिद सम्झे, पंहिंजो रहबर सम्झे, उनखे सम्झण जी कोशिशि कई ऐं असांखे ॿुधाइण जी कोशिशि कई। छा भला उहो हिकिड़ो सुठो सहाफ़ी हुयो? फ़ैसिलो कंहिंखे करिणो आहे? असांखे करिणो आहे। सहाफ़ी सुठो कंहिंखे चइबो आहे? इहो तव्हां पाण सम्झण जी कोशिशि कयो। हिते अॼुकल्ह तव्हां असांखे सहाफ़ियुनि जी हिकिड़ी वॾी ख़राबु अखर मूंखे चवां लोध, सॉरी, हर ॿियो माण्हू सहाफ़ी आहे ऐं हर टियों माण्हू या पहिरियों माण्हू या ॿियो माण्हू
उहो उन सहाफ़ीअ सां गॾु हिकिड़ो उहो बि थी थो वञे जेको अॻिले माण्हूअ जी कमज़ोरीअ जो फ़ाइदो वठी या ख़बर छपराईंदो या ख़बर लिकाईंदो। इहा सहाफ़त न आहे। सहाफ़त इहा आहे त तव्हां पंहिंजे कलम मां उहा असुल जेका ख़बर आहे अहिड़े अंदाज़ सां माण्हुनि ताईं पहुचायो जो हक़ीक़त निर्वार थिए। हिकिड़ो सहाफ़ी आहे जेको रुॻो ख़बर ॾींदो, हिकिड़ो तज्ज़िया निगार आहे जंहिंमें हू पंहिंजी राय शामिलु करे, हिकिड़ो उहो माण्हू आहे जेको हिकिड़ो पूरो मुकालमो लिखंदो, मकालो लिखंदो ऐं उनखे अॻियनि पोइनि सभिनी शयुनि सां उन गॾु उनजो तज्ज़ियो कंदो। त तव्हांखे अनवर पीरज़ादे में इहे सभु शयूं मिलनि थियूं। हू ख़बर बि ॾिए थो, हू हक़ाइक़ बि पेश थो करे, ऐं जॾहिं तव्हां हक़ाइक़ पेश था कयो त उनजे पुठियों यकीनन तहक़ीक़ मौजूदु थी हुजे। इहे पंहिंजे लेखे हवा में शयूं कोन थियूं अचनि। ऐं तहक़ीक़ करण जा बि केतिरा वसीला आहिनि। तव्हां वञो किताब पढ़ो, अॻिलो माण्हू छा चई वियो, फलाणो जेको लिखण वारो हो उहो छा चई वियो, छा इहे ॿई शयूं सही हुयूं या को टियों पहलू बि निकिरे थो। अनवर पीरज़ादो उन्हनि माण्हुनि मां हुयो जेका नई तहक़ीक़ जे जुस्तजू में हुयो। छा अर्नेस्ट ट्रम्प जेको लिखी वियो उहो ई हक़ीक़त हुई? सिंधु दरिया जा वहकरा जेके तिब्बत मां फुटनि था पिया, जेके माण्हू उते पहुता हुननि जेका ख़बर ॾिनी, छा उहा ई हक़ीक़त हुई? सिंधुअ जे साॼे ऐं खाॿे कप ते जेके वसंदियूं आहिनि, जेके किथां शुरू थियूं थियनि, किथे अचे पहुचनि थियूं, उन्हनि जे रहण वारनि जो रहन सहन साॻियो ई आहे जेको ॿुधायो वियो आहे, या उहो कुझु ॿियो आहे जेको वक़्त जे दज़ सां गॾु दफ़न बि थी थो वञे, वरी ॿीहर निकिरी बि अचे थो। तहज़ीबूं जनम बि वठनि थियूं, तहज़ीबूं फ़ना बि थियनि थियूं, ऐं वक़्तु जेको आहे उहो असांजे साम्हूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां पेश थो करे। जेके अॼु खां 300 साल 400 साल अॻु में शाह लतीफ़ जे दौर जो जेकी रहणी सहणी हुई, अॼु त उहा कोन्हे न। पर जॾहिं अनवर पीरज़ादो इहो थो चवे त जंहिं राति जो वेही तो इहे बैत सरजिया आहिनि, उहा राति त ख़तम ई कोन थी आहे। उहा राति त अॼु बि जारी आहे। उहो ज़ुल्म, उहो जबर, उहा नाइंसाफ़ी, माण्हुनि जी गुरबत ऐं ज़हनी गुरबत। असांजो त मसइलो ॿियो थी वियो आहे। रुॻो पैसे जी गुरबत असांजो सिंध जो मसइलो हाणे न आहे। असां त ज़हनी तौर ते ग़रीब थी विया आहियूं, सोचो ई कोन था। त अनवर जेको हो सो उन ज़हनी गुरबत जंहिंमें असांजी अॿोझाई चओ, असांजो पंहिंजो पाण ताईं महदूद रहणु चओ, पंहिंजे हालतुनि जो असीर थी वञणु चओ, जेका शइ बि तव्हां चओ, उन सभिनी जो अकास हुयो। ऐं उहो अक्स हुन पंहिंजे मुख़्तलिफ़ तहरीरुनि में, कॉलम्स में, किताबनि में, शाइरीअ में, हर शइ में असांजे साम्हूं आंदो आहे। उनखे बि पढ़णु सम्झणु ऐं अॻिते वधाइण लाइ असांखे उहो नसुल खपे, उहे माण्हू खपनि जेके उन सिरे खे उतां पकिड़े वरी अॻिते वञनि। तव्हांखे पोइ ते वञण जी ज़रूरत न आहे। तव्हां उन सिरे खे उते पकिड़ियो जिते हुन छॾियो आहे। किथे छॾियो अथई? तव्हां उनखे पकिड़ियो, अॻिते वधो। तहक़ीक़, तनक़ीद, तरवीज, उहे सभु शयूं तव्हांखे हुन में मिलंदियूं। ही वॉज़ अ मल्टाई डायमेंशनल पर्सनैलिटी। जीअं प्रोफेसर सलीम मेमन साहिबु चयो त हिकिड़ो हसीन और जमील माण्हू हुयो जंहिंजी पंहिंजी शख़्सियत ई सहर अंगेज़ हुई, ऐं उन में हिकिड़ी निमाण पैदा कई, लिखण में, मिलण में, जुलण में। मां उनखे कॾहिं उदास कोन ॾिठो, हमेशह खिलंदो खिलंदो ईंदो हो, खिलंदे खिलंदे ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, ऐं खिलंदे खिलंदे हुन पंहिंजा अंदर जा ज़ाती ग़म, तकलीफ़ूं, अज़ियतूं बि अंदर में ई रखियो, ॿियनि ताईं कोन पहुचाइण ॾिनो। ऐं इहे जेके ॻाल्हियूं हुयूं असांखे उन किताब में मिलनि थियूं, जेके अमर बाबा जे नाले सां किताबु लिखियो आहे। उन में जेके वाक़िया बयानु कयल आहिनि, उन में ख़बर पई पवे त जॾहिं पुटु गुज़ारे थो वञे त इंसानु कहिड़ी अज़ियत मां थो गुज़रे, जॾहिं ज़िंदगीअ जो साथी रवानो थी वञे त माण्हू केतिरो अकेलो थो थिए। इहे तन्हायूं, इहे अकेलायूं, औलाद जी कामयाबी,
हुन कामयाबीअ जी सरशारी सभु शयूं हुन पंहिंजी ज़ात में उते छॾियूं। सो हू हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ी चई छॾे त हिकिड़ी पुठियां हू जंहिंखे पुठियां छॾे वियो आहे, असांखे उन्हनि नौजवाननि ॿारनि ते जेके उन महिल ॾाढा नंढा हुया जॾहिं अनवर हुननि खां जुदा थियो आहे, पर उहा जेका हुनजी बुनियादी तरबियत हुई, हुन जी अमड़ जी जेका तरबियत हूंदी, जेको हुन पाण अर्पे पंहिंजी औलाद खे हिते पहुचायो, ऐं उन में जेको हुनजो तसवुर या तख़युल हूंदो या ख़्वाहिश हूंदी अनवर जी, उनजे ॿारनि शायदि उन खां वधीक करे ॾेखारियो आहे। उन्हनि खे शाबस हुजे त हू केतिरे हद ताईं पंहिंजे पीउ जे सहर शख़्सियत जे सहर में त हू आहिनि ई आहिनि, उन में को शक न आहे त दे आर पोसेस्ड बाय हिज पर्सनैलिटी, पर हुननि सभिनी पंहिंजी अलहदा शख़्सियत ऐं शनाख़्त क़ाइमु कई आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो सहाफ़ी थी उभरियो आहे, हिकिड़ो जेको आहे सो तहक़ीक़ जे मैदान में प्रोफेसर थी ॿाहिरों तहक़ीक़ करे PhD थी, अमर जेको आहे सो मुख़्तलिफ़ हवालनि सां शाइर बि थियो आहे, तहक़ीक़ तनक़ीद तहरीर हर तरह सां, प्लस एज़ अ फार्मासिस्ट पंहिंजी जेको बि हुनजी एकेडमिक क्वालिफिकेशन्स आहिनि उहे सभु शयूं पाण सां गॾु खणी था हलनि। पर सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका मां हिते आई आहियां, पहिरें मेले में बि हुयसि, मूंखे हिते जी औरतुनि जो जेको कॉन्फिडेंस, एतमाद ऐं वक़ार आहे, उहो मूंखे मुतासिर करे थो पियो। हिते जूं औरतूं वॾे वक़ार सां अचनि थियूं, हिननि मेलनि में अचनि थियूं, हिननि जलसनि में वेहनि थियूं, पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजे पुटनि सां, घर वारनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हलनि थियूं। इहा जेका शनाख़्त आहे, इहा जेका रस्म अनवर पीरज़ादो हिते विझी वियो आहे हिन ॻोठ में, इहा अॼु शुरूआत आहे। सुभाणे इहे औरतूं हितां निकिरंदियूं, लीड कंदियूं, रहबरी कंदियूं, पंहिंजे ईंदड़ नसुलुनि जूं, पंहिंजे नियाणियुनि जूं, पंहिंजे औरतुनि जूं, ऐं जेके हिननि खे ॾिसी क़दम वधाईंदियूं। हितां डॉक्टर निकिरी सघे थी, हितां टीचर निकिरी सघे थी। सुभाणे असांजी बाख हिते वेठी आहे जंहिंजी रोशनी में तव्हां ॾिसो था त हूअ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थी करे टेलीविज़न ते। वॉट अ कॉन्फिडेंस! इहे छोकिरियूं छा नथियूं करे सघनि? रुॻो तव्हां मर्द पंहिंजी दिलि वॾी कयो, महिरबानी कयो, तव्हां पंहिंजी दिलि वॾी कयो, पंहिंजे नियाणियुनि ते फ़ख़ुरु करणु सम्झो सिखो। तव्हां इहो सिखो त जेतिरो तव्हांजा पुट होशियारु आहिनि, उन्हनि खां वधीक शायदि हिननि जो ज़हन कमु थो करे। औरत खे अलाह साईं जंहिं तरह सां तख़लीक़ कयो आहे, उहा जेका आहे सा हिकिड़े वक़्त में इलाही कमु कंदी आहे। मर्द फोकस हूंदो आहे, वञो वञी नौकिरी कयो, कमाए अचो, ऑफिस में वेहो, हिकिड़े वक़्त में हिकिड़ो कमु कंदो। औरत हिकिड़े वक़्त में 10 कम कंदी, हंडी बि चाढ़ींदी, रोदड़ ॿार खे बि संभालींदी, खीर बि पीआरींदी, कपिड़ा बि धोईंदी, कपिड़ा इस्त्री करे बि रखंदी, ॿारु ईंदो उनखे मानी खाराईंदी, मुड़ुसु ईंदो उनखे मानी खाराईंदी, राति जो वरी हुन साहिब खे पेर बि हुनजा ज़ोर बि ॾींदी। उहो थकिजी आयो आहे वीचारो, पर उन माईअ खां कोई न पुछंदो त तूं केतिरी थकी आहे। सो यू हैव टू चेंज योर थिंकिंग। तव्हांखे पंहिंजी सोच मटाइणी पवंदी। इहा सोच अनवर पीरज़ादे मटाइण जी कोशिशि कई ऐं हू कामयाबु रहियो आहे, हू यकीनन कामयाबु रहियो आहे। जो अॼु हुनजा ॿार जॾहिं ॿलड़ेजीअ में हिकिड़ो बिल्कुलु अलामती तरह सां कोशिशि करे हिकिड़ो मेलो मचाइनि था, त उहो मेलो जेको आहे उहो मेलो कोन्हे त तव्हां माण्हुनि खे गॾु कयो आहे। उहा उन सोच जी फ़िक्र जी हिकिड़ी तरवीज आहे जेका अॻियां अचे थी। इन्हीअ बहाने तव्हां उहे किताब था पढ़ो, इन्हीअ बहाने हेतिरा सिंध जा जेके हिन महिल मौजूदु आहिनि दानिश्वर, अकुल ऐं फ़हम रखण वारा, उहे हुन जे ख़्यालनि जी प्रचार था कनि पिया, ऐं इहे ख़्याल तव्हांखे आमादा था कनि त तव्हां उन शख़्सियत खे सम्झण जी कोशिशि कयो जेका हू पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे कलम सां, पंहिंजे सोच सां, पंहिंजे अमल सां असां ताईं पहुचाए वियो आहे। ख़ुशी आहे त असां हिते मौजूदु आहियूं। आयासीं त वाट ते धरणो लॻो पियो हुयो, त सम्झ में न पियो आयो त हाणे असां कीअं पहुचूं। त सभु गाॾियां जमा थी वियूं, सभु चुप करे बीठा रहिया।
मूंखे सम्झ में न पियो अचे त को माण्हू कंहिंखे नथो ॿुधाए त बाबा जे करे मोहन जे दड़े ॾे वञिणो आहे त ॿियो रस्तो कहिड़ो। असांजो ड्राइवर पियो पुछे त वैन वारो बि न पियो चए त ॾोकिरी कीअं पहुचिजे ऐं हिन मोहन जे दड़े ते कीअं पहुचिजे। त मां जेका ॻाल्हि थी कयां ज़हनी गुरबत ऐं न सोचण वारी, को हल न कढण वारो, इहा तव्हां पंहिंजे माण्हुनि मां ख़ुदा जे वास्ते कढो। ॿी शइ जेका मां निकतसि जॾहिं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे चेयरपर्सन थियण खां पोइ असां सॼो सफ़र कयो आहे, कराचीअ खां वठी जीअं चवंदा आहिनि कराचीअ खां वठी कश्मीर, त ॿुधो हुयो ॾिठो कोन हुयो, मां ॾिसी आयसि हाणे। ऐं उन में जेका हिकिड़ी शइ मूंखे बार बार तंग कंदी रही ऐं मां पंहिंजे सिंध ग्रेजुएट्स जे मेंबर्स खे चयो त महिरबानी करे ॿियो कुझु न कयो, ॿ कम कयो। हिकिड़ो त पंहिंजे ॻोठनि में दुकाननि ते रुॻो नज़र फेरायो, तव्हांखे हर दुकान जो नालो उर्दूअ में लिखियलु मिलंदो। तव्हांखे कुझु नथो थिए, तव्हांखे को झुबो ई नथो अचे, तव्हांखे तकलीफ़ बि कोन थी थिए। ॾोकिरीअ जहिड़ो नंढिड़ो शहर, इन खां बि नंढड़ा ॻोठ, उते जंहिंखे पेप्सी विकिणणी आहे उहो हुननि खे उहो बोर्ड थो ठाहे ॾे, उर्दूअ में नालो थो लिखे, हुननि जो कमु पूरो थी वियो। उहो उर्दू वारो पढ़ंदो, अलाए कहिड़ो उर्दूअ वारो अचे नंढड़े ॻोठ में पढ़ंदो, तव्हांजो सिंधी छा कंदो? उहो उर्दू पढ़े त पोइ हुनखे बोर्ड खे सम्झे। तव्हांखे हिकिड़ी शऊरी कोशिशि करणी पवंदी, शऊरी कोशिशि करणी पवंदी। आराम सां इहे कचहरियूं कयो इन्हनि दुकानदारनि सां, त ॿिए कुझु न कयो, सिंधीअ में बोर्ड लिख भा, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? वाई डोंट यू डू दिस? तव्हां छो नथा कयो इहो? मां वञा थी, मुंहिंजी नज़र रुॻो बोर्ड ते थी पए, मां थी चवां अल्लाह तौबा, छो नथो सम्झ में अचे? इहा शइ तमामु नंढी शइ आहे पर अलामती अथव। मां ॿुधायां थी, सुभाणे तव्हांजी ज़बान खे सम्झण ऐं पढ़ण वारो कोई न रहंदो जेकॾहिं तव्हां नथा बचाइणु चाहियो। कराचीअ में असां धार था झेड़ा कयूं, हिन महिल ताईं उहा सिंध जी हुकूमत जेका 15 सालनि खां वेठी आहे मुसलसल, अञा ताईं प्राइवेट स्कूल्स में सिंधीअ खे राइज न करे सघी आहे। असां सरकारी स्कूलनि में ॿार नथा मोकिलियूं छो त उहो मयार कोन्हे। उन लाइ सिंध खे केरु सिंध इन खे हुकूमत खे केरु थो मना करे त तव्हां मेरिट ते टीचर न रखो। तव्हां छो नथा इहा कोशिशि कयो त तव्हां कॉपी खे ख़तमु कयो? असां गवर्नर हाउस CM हाउस वञूं, असांजा सेल फोन चवंदा आहिनि हिते रखी वञो, पोइ तव्हां मीटिंग में वञो। तव्हांजो ॿारु ॾियणु थो वञे इम्तिहान, पाण सां गॾु सेल फोन खणी थो वञे ऐं उन ते सॼा पेपर्स कॉपी करे उनखे मिलनि था त तव्हां खोलियो, तव्हां सभु पियो, पीउ थो बीह कॉपी कराए, भाउ थो बीह कॉपी कराए, टीचर थो बीह कॉपी कराए। तव्हां कहिड़ा नसूल था अॻियां कयो जंहिंखे एप्लीकेशन बि नथी लिखणु अचे जॉब जे लाइ, नौकरीअ जे लाइ दरख़्वास्त नथो लिखी सघे ॿारु। सोचो इन्हनि ॻाल्हियुनि ते, इन्हनि ई ॻाल्हियुनि ते अनवर लिखियो आहे, इन्हनि ई ॻाल्हियुनि ते सभु हुन लिखिया आहिनि। हुनजा नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं मता विसारियो, नोट करण वारियूं ॻाल्हियूं त हो थो ॿुधाए, मता विसारियो, मता विसारियो, मता विसारियो त तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे पंहिंजी ॿोलीअ खे बचाइणु। मता विसारियो त तव्हांखे ईंदड़ नसुलनि जी तरबियत करणी आहे। मता विसारियो त तव्हांखे पंहिंजी औरत जी इज़त करणी आहे, उहा ई तव्हांखे अॻितो वठी थी वञे। मां ज़रूरु इहे ॻाल्हियूं चवंदसि, भली तव्हां चओ त मां रुॻो साॻी ॻाल्हि थी करे, मां कंदी रहंदसि, छो त मुंहिंजे पीउ जॾहिं इहो फ़ैसिलो कयो हो त हू पंहिंजे धीअरुनि खे पढ़ाईंदो त हुन लाइ किथे पिए ॾिठो। असांजे लाइ उहो कोई ज़मीनूं कोन छॾे वियो, मिल्कियतूं कोन छॾे वियो, पर असांखे एॾी इल्म जी दौलत ॾेई वियो जो असां विरहायूं था, विरहायूं था, विरहायूं था, उहा वधंदी थी वञे, उहा खुटे कोन थी। छो नथा तव्हां बि अहिड़ा पीअर थियो? रुॻो नियाणियुनि खे ॿार न सम्झो, महिरबानी कयो। त ही वॉज़ द पर्सन, उहो शख़्स हुयो जंहिं पंहिंजे घर मां पंहिंजे भेनरुनि जी इहा तरबियत कई, अॻियां वधियो। अॼु उहो तसलसुल आहे। बाख जेकॾहिं वञे थी पई हिकिड़े एतमाद सां टीवीअ ते अपीयर थी थिए, ज़ाहिर थी थिए त हुनजे मुड़ुस जी हुनखे सपोर्ट आहे। मां जेको दुनिया ज़माने में फिरंदी थी वठां पई हिकिड़े सैयद घराणे में शादीअ खां पोइ, त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां वॾो माण्हू आहे जंहिं पंहिंजे हुन ख़ानदान में वेही मुंहिंजो साथ ॾिनो आहे। मज़ाक़ न आहिनि इहे सभु शयूं, पंहिंजा रस्म रवाज ऐं सो बि मज़हबी मज़हब जे नाले में रस्म रवाज। न न न बाबा, बीबीअ खे केरु ॾिसंदो? सुभान अल्लाह,
बीबीअ खे न ॾिसो भली, पर ही वॉज़ विथ मी, मूंसां गॾु बीठो रहियो जो मां हिते आहियां। सो इहो ई आहे सबबु असांजो हिते ॿलड़ेजीअ में अचण जो। धरड़े वारनि खे ख़ुदा हाफ़िज़ चई अलाए किथां किथां किरी आयासीं, अचे तव्हां सां गॾु शामिलु थिया आहियूं। हिननि टिनी भाउरनि खे लख शाबसूं, हुननि सां गॾु बीहण वारनि खे लख शाबसूं। हिते जेके औरतूं मूंखे नज़र अचनि थियूं, अतिया अची वई आहे, आबदा अची वई आहे, इहे बि आयूं हूंदियूं। धरणे में तव्हां रुकियो या न रुकियो? तव्हां फिरी आहियो, तव्हां अक़लमंद हुयो। त इन्हनि सभिनी खे इहे मोहबतुनि, इहे सभु मोहबत जा असीर आहिनि, उन्हनि जा अनवर जी मोहबतुनि जा, हुनजे कम जा। ऐं असां जेके हिते आया आहियूं, असां हिकिड़ो नंढड़ो पंहिंजो हिसो विझण आया आहियूं। त अनवर, तूं असांखे अॼु बि यादि आहे, ऐं जेकॾहिं तूं अॼु हुजे हा त दुनिया ॿी का हुजे हा। अॼु जा ॾुख ॾोझरा तोखे कल्ह खां वधीक मुश्किल लॻनि हा। तूं सिंधूअ जो जेको सफ़रु कयो उहो कहिड़ो हसीन हूंदो। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं इहो सॼो प्रपोज़ल मूं वटि आयो हो, मां सेक्रेटरी हुयसि कल्चर जी। कलीम लाशारी ऐं अनवर पीरज़ादे चयो त असां सिंधूअ जो सफ़रु कंदासीं, त मूं चयो जी बिस्मिल्लाह, छा खपे, मां छा थी करे सघां। त मूंखे ॿुधायो वियो, तव्हां हीअ कयो, तव्हां हिन खे सां ॻाल्हायो, फलाणे सां ॻाल्हायो, पैसा खपनि, ॿेड़ियूं असां अरेंज था कयूं। ऐं उनखां पोइ सिंधीअ जो सफ़रु करे ख़ैर सां जॾहिं अचे पोर्ट कासिम ते पहुता, मां उन्हनि खे वठणु वई हुयसि। त उहो जेको तव्हां हसीनो जमील चहिरो पे चयो, चंड वांगुरु चिमकंदड़, उहो काराटिजी वियो हो। जेके इन सिज में सफ़रु करे आया हूंदा, उन्हनि जो छा हाल थियो हूंदो। पर हुनजे चहिरे ते हिकिड़ी मुर्क हुई, कामयाबीअ जी मुर्क हुई, हिकिड़ी इत्मिनान जी मुर्क हुई। जेको कुझु हू ॾिसी आयो उहो असां न ॾिठो। ऐं उन ते पोइ बदर अबड़े किताब लिखिया आहिनि, अनवर लिखिया आहिनि। त इहे शयूं तव्हांखे करण वारा, साम्हूं आणण वारा माण्हू घटि मिलंदा। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त असां भली तकलीफ़ में अचूं, परे जो पंधु करे अचूं, पर असांजी हीअ जेका हिते हाज़िरी आहे उहा ज़रूरु क़बूलु थियणु खपे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हर तरह सां प्लस एज़ अ फार्मासिस्ट पंहिंजी जेको बि हुनजी एकेडमिक क्वालिफिकेशन्स आहिनि, उहे सभु शयूं पाण सां गॾु खणी था हलनि। पर सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका मां हिते आई आहियां, पहिरें मेले में बि हुयसि, मूंखे हिते जी औरतुनि जो जेको कॉन्फिडेंस, एतमाद ऐं वक़ार आहे, उहो मूंखे मुतासिर करे थो पियो। हिते जूं औरतूं वॾे वक़ार सां अचनि थियूं, हिननि मेलनि में अचनि थियूं, हिननि जलसनि में वेहनि थियूं, पंहिंजे भाउरनि सां, पंहिंजे पुटनि सां, घर वारनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हलनि थियूं। इहा जेका शनाख़्त आहे, इहा जेका रस्म अनवर पीरज़ादो हिते विझी वियो आहे हिन ॻोठ में, इहा अॼु शुरूआति आहे। सुभाणे इहे औरतूं हितां निकिरंदियूं, लीड कंदियूं, रहबरी कंदियूं, पंहिंजे ईंदड़ नसुलुनि जूं, पंहिंजे नियाणियुनि जूं, पंहिंजे औरतुनि जूं, ऐं जेके हिननि खे ॾिसी क़दम वधाईंदियूं। हितां डॉक्टर निकिरी सघे थी, हितां टीचर निकिरी सघे थी। सुभाणे असांजी बाख हिते वेठी आहे, जंहिंजी रोशनी में तव्हां ॾिसो था त हूअ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थी करे टेलीविज़न ते। वॉट अ कॉन्फिडेंस! इहे छोकिरियूं छा नथियूं करे सघनि। रुगो तव्हां मर्द पंहिंजी दिलि वॾी कयो, महिरबानी कयो, तव्हां पंहिंजी दिलि वॾी कयो, पंहिंजे नियाणियुनि ते फ़ख़ुरु करणु सम्झो सिखो। तव्हां इहो सिखो त जेतिरो तव्हांजा पुट होशियारु आहिनि, उन्हनि खां वधीक शायदि हिननि जो ज़हन कमु थो करे। औरत खे अलाह साईं जंहिं तरह सां तख़लीक़ कयो आहे, उहा जेका आहे सा हिकिड़े वक़्त में इलाही कमु कंदी आहे। मर्द फोकस हूंदो आहे, वञो वञी नौकिरी कयो, कमाए अचो, ऑफिस में वेहो, हिकिड़े वक़्त में हिकिड़ो कमु कंदो। औरत हिकिड़े वक़्त में 10 कम कंदी, हंडी बि चाढ़ींदी, रोदड़ ॿार खे बि संभालींदी, खीर बि पीआरींदी, कपिड़ा बि धोईंदी, कपिड़ा इस्त्री करे बि रखंदी, ॿारु ईंदो उनखे मानी खाराईंदी, मुड़ुसु ईंदो उनखे मानी खाराईंदी, राति जो वरी उन साहिब खे पेर बि हुनजा ज़ोर बि ॾींदी। उहो थकिजी आयो आहे वीचारो, पर उन माईअ खां कोई न पुछंदो त तूं केतिरी थकी आहे। सो यू हैव टू चेंज योर थिंकिंग। तव्हांखे पंहिंजी सोच मटाइणी पवंदी। इहा सोच अनवर पीरज़ादे मटाइण जी कोशिशि कई ऐं हू कामयाबु रहियो आहे, हू यकीनन कामयाबु रहियो आहे। जो अॼु हुनजा ॿार जॾहिं ॿलड़ेजीअ में
हिकिड़ो बिल्कुलु अलामती तरह सां कोशिशि करे हिकिड़ो मेलो मचाइनि था त उहो मेलो जेको आहे उहो मेलो कोन्हे त तव्हां माण्हुनि खे गॾु कयो आहे। उहा उन सोच जे फ़िक्र जी हिकिड़ी तरवीज आहे जेका अॻियां अचे थी। इन्हीअ बहाने तव्हां उहे किताब था पढ़ो, इन्हीअ बहाने हेतिरा सिंध जा जेके हिन महिल मौजूदु आहिनि दानिश्वर, अकुल ऐं फ़हम रखण वारा, उहे हुन जे ख़्यालनि जी प्रचार था कनि पिया ऐं इहे ख़्याल तव्हांखे आमादा था कनि त तव्हां उन शख़्सियत खे सम्झण जी कोशिशि कयो जेका हू पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे कलम सां, पंहिंजी सोच सां, पंहिंजे अमल सां असां ताईं पहुचाए वियो आहे। ख़ुशी आहे त असां हिते मौजूदु आहियूं। आयासीं त वाट ते धरणो लॻो पियो हुयो त सम्झ में न पियो आयो त हाणे असांखे कीअं पहुचूं, त सभु गाॾियां जमा थी वियूं, सभु चुप करे बीठा रहिया। त मूंखे सम्झ में न पियो अचे त को माण्हू कंहिंखे नथो ॿुधाए त बाबा जे करे मोने दड़े ॾे वञिणो आहे त ॿियो रस्तो कहिड़ो। असांजो ड्राइवर पियो पुछे त वैन वारो बि न पियो चए त ॾोकिरी कीअं पहुचिजे ऐं हिन मोन जे दड़े ते कीअं पहुचिजे। त मां जेका ॻाल्हि थी कयां ज़हनी गुरबत ऐं न सोचण वारी, को हल न कढण वारो, इहा तव्हां पंहिंजे माण्हुनि मां ख़ुदा जे वास्ते कढो। ॿी शइ जेका मां निकतसि जॾहिं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे चेयरपर्सन थियण खां पोइ असां सॼो सफ़र कयो आहे, कराचीअ खां वठी जीअं चवंदा आहिनि कराचीअ खां वठी कश्मीर, ॿुधो हुयमि ॾिठो कोन हुयो, मां ॾिसी आयसि हाणे। ऐं उन में जेका हिकिड़ी शइ मूंखे बार बार तंग कंदी रही ऐं मां पंहिंजे सिंध ग्रेजुएट्स जे मेंबर्स खे चयो त महिरबानी करे ॿियो कुझु न कयो, ॿ कम कयो। हिकिड़ो त पंहिंजे ॻोठनि में दुकाननि ते रुॻो नज़र फेरायो, तव्हांखे हर दुकान जो नालो उर्दूअ में लिखियलु मिलंदो। तव्हांखे कुझु नथो थिए, तव्हांखे को झुबो ई नथो अचे, तव्हांखे तकलीफ़ बि कोन थी थिए। ॾोकिरीअ जहिड़ो नंढिड़ो शहर, इन खां बि नंढड़ा ॻोठ, उते जंहिंखे पेप्सी विकिणणी आहे उहो हुनखे उहो बोर्ड थो ठाहे ॾे, उर्दूअ में नालो थो लिखे, हुननि जो कमु पूरो थी वियो। उहो उर्दू वारो पढ़ंदो, अलाए कहिड़ो उर्दूअ वारो अचे नंढड़े ॻोठ में पढ़ंदो। तव्हांजो सिंधी छा कंदो? उहो उर्दू पढ़े त पोइ हुनखे बोर्ड खे सम्झे। तव्हांखे हिकिड़ी शऊरी कोशिशि करणी पवंदी, शऊरी कोशिशि करणी पवंदी। आराम सां इहे कचहरियूं कयो इन्हनि दुकानदारनि सां त ॿिली कुझु न कयो, सिंधीअ में बोर्ड लिख भाउ, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? वाई डोंट यू डू दिस? तव्हां छो नथा कयो इहो? मां वञा थी, मुंहिंजी नज़र रुॻो बोर्ड ते थी पए, मां थी चवां अल्लाह तौबा, छो नथो सम्झ में अचे इहा शइ? तमामु नंढी शइ आहे पर अलामती अथव। मां ॿुधायां थी, सुभाणे तव्हांजी ज़ुबान खे सम्झण ऐं पढ़ण वारो कोई न रहंदो जेकॾहिं तव्हां नथा बचाइणु चाहियो। कराचीअ में असां धार था झेड़ा कयूं। हिन महिल ताईं उहा सिंध जी हुकूमत जेका 15 सालनि खां वेठी आहे मुसलसल, अञा ताईं प्राइवेट स्कूल्स में सिंधीअ खे राइज न करे सघी आहे। असां सरकारी स्कूलनि में ॿार नथा मोकिलियूं छो त उहो मयार कोन्हे। उन लाइ सिंध खे केरु इन खे हुकूमत खे केरु थो मना करे त तव्हां मेरिट ते टीचर न रखो। तव्हां छो नथा इहा कोशिशि कयो त तव्हां कॉपी खे ख़तमु कयो? असां गवर्नर हाउस, CM हाउस वञूं, असांजा सेल फोन चवंदा आहिनि हिते रखी वञो, पोइ तव्हां मीटिंग में वञो। तव्हांजो ॿारु ॾियणु थो वञे इम्तिहान, पाण सां गॾु सेल फोन खणी थो वञे ऐं उन ते सॼा पेपर्स कॉपी करे उनखे मिलनि था त तव्हां खोलियो, तव्हां सभु पियो। पीउ थो बीह कॉपी कराए, भाउ थो बीह कॉपी कराए, टीचर थो बीह कॉपी कराए। तव्हां कहिड़ा नसूल था अॻियां कयो जंहिंखे एप्लीकेशन बि नथी लिखणु अचे जॉब जे लाइ, नौकरीअ जे लाइ दरख़्वास्त नथो लिखी सघे ॿारु। सोचो इन्हनि ॻाल्हियुनि ते। इन्हनि ई ॻाल्हियुनि ते अनवर लिखियो आहे, इन्हनि ई ॻाल्हियुनि ते सभु हुन लिखिया आहिनि। हुन नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं मता विसारियो, नोट करण वारियूं ॻाल्हियूं त हो थो ॿुधाए। मता विसारियो, मता विसारियो, मता विसारियो त तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे पंहिंजी ॿोलीअ खे बचाइणु। मता विसारियो त तव्हांखे ईंदड़ नसुलनि जी तरबियत करणी आहे। मता विसारियो त तव्हांखे पंहिंजी औरत जी इज़त करणी आहे, उहा ई तव्हांखे अॻितो वठी थी वञे। मां ज़रूरु इहे ॻाल्हियूं चवंदसि, भली तव्हां चओ त माई रुॻो साॻी ॻाल्हि थी करे, मां कंदी रहंदसि। छो त मुंहिंजे पीउ जॾहिं इहो फ़ैसिलो कयो हो त हू पंहिंजे धीअरुनि खे पढ़ाईंदो त हुन लाइ किथे पिए ॾिठो। असांजे लाइ हो कोई ज़मीनूं कोन छॾे वियो, मिल्कियतूं कोन छॾे वियो, पर असांखे एॾी इल्म जी दौलत ॾेई वियो
जो असां विरहायूं था उहा वधंदी थी वञे, उहा खुटे कोन थी। छो नथा तव्हां बेड़ा पीअर थियो? रुगो नियाणियुनि खे ॿार न सम्झो, महिरबानी कयो। तो ही वॉज द पर्सन, उहो शख़्स हुयो जंहिं पंहिंजे घर मां पंहिंजी भेनरुनि जी इहा तरबियत कई, अॻियां वधियो। अॼु उहो तसलसुल आहे। बाख जेकॾहिं वञे थी पई हिकिड़े एतमाद सां टीवीअ ते अपीयर थी थिए, ज़ाहिर थी थिए, त हुनजे मुड़ुस जी हुनखे सपोर्ट आहे। मां जेको दुनिया ज़माने में फिरंदी थी वतां पई हिकिड़े सैयद घराणे में शादीअ खां पोइ, त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां वॾो माण्हू आहे जंहिं पंहिंजे हुन ख़ानदान में वेही मुंहिंजो साथ ॾिनो आहे। मज़ाक न आहिनि इहे सभु शयूं, पंहिंजा रस्म रिवाज ऐं सो बि मज़हब जे नाले में रस्म रिवाज। न न न बाबा, बीबीअ खे केरु ॾिसंदो? सुभान अल्लाह, बीबीअ खे न ॾिसो भली, पर ही वॉज़ विथ मी, मूंसां गॾु बीठो रहियो जो मां हिते आहियां। सो इहो ई आहे सबबु असांजो हिते ॿजड़े जी में अचण जो। धरड़े वारनि खे ख़ुदा हाफ़िज़ चई अलाए किथां किरी आयासीं, अचे तव्हां सां गॾु शामिलु थिया आहियूं। हिननि टिनी भाउरनि खे लख शाबसूं, हुननि सां गॾु बीहण वारनि खे लख शाबसूं। हिते जेके औरतूं मूंखे नज़र अचनि थियूं, अतिया अची वई आहे, आबदा अची वई आहे, इहे बि आयूं हूंदियूं। धरणे में तव्हां रुकियो या न रुकियो? तव्हां फिरी आहियो, तव्हां अक़लमंद हुयो। त इन्हनि सभिनी खे इहे मोहबतुनि, इहे सभु मोहबत जा असीर आहिनि, उन्हनि जा अनवर जी मोहबतुनि जा, हुनजे कम जा। ऐं असां जेके हिते आया आहियूं, असां हिकिड़ो नंढड़ो पंहिंजो हिसो विझण आया आहियूं। त अनवर, तूं असांखे अॼु बि यादि आहे, ऐं जेकॾहिं तूं अॼु हुजे हा त दुनिया ॿी का हुजे हा। अॼु जा ॾुख ॾोझरा तोखे कल्ह खां वधीक मुश्किल लॻनि हा। तूं सिंधूअ जो जेको सफ़रु कयो उहो कहिड़ो हसीन हूंदो। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं इहो सॼो प्रपोज़ल मूं वटि आयो हो, मां सेक्रेटरी हुयसि कल्चर जी। कलीम लाशारी ऐं अनवर पीरज़ादे चयो त असां सिंधूअ जो सफ़रु कंदासीं, त मूं चयो जी बिस्मिल्लाह, छा खपे, मां छा थी करे सघां। त मूंखे ॿुधायो वियो, तव्हां हीअ कयो, तव्हां हिन खे सां ॻाल्हायो, फलाणे सां ॻाल्हायो, पैसा खपनि, ॿेड़ियूं असां अरेंज था कयूं। ऐं उनखां पोइ सिंधूअ जो सफ़रु करे ख़ैर सां जॾहिं अचे पोर्ट कासिम ते पहुता, मां हुननि खे वठणु वई हुयसि। त उहो जेको तव्हां हसीनो जमील चहिरो पे चयो, चंड वांगुरु चिमकंदड़, उहो काराटिजी वियो हो। जेके इन सिज में सफ़रु करे आया हूंदा, उन्हनि जो छा हाल थियो हूंदो। पर हुनजे चहिरे ते हिकिड़ी मुर्क हुई, कामयाबीअ जी मुर्क हुई, हिकिड़ी इत्मिनान जी मुर्क हुई। जेको कुझु हू ॾिसी आयो उहो असां न ॾिठो। ऐं उन ते पोइ बदर अबड़े किताब लिखिया आहिनि, अनवर लिखिया आहिनि। त इहे शयूं तव्हांखे करण वारा, साम्हूं आणण वारा माण्हू घटि मिलंदा। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त असां भली तकलीफ़ में अचूं, परे जो पंधु करे अचूं, पर असांजी हीअ जेका हिते हाज़िरी आहे उहा ज़रूरु क़बूलु थियणु खपे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तव्हांजे ॻाल्हियुनि जे सहर में आहियूं। अनवर पीरज़ादे 78 में ॻोठ में भिटाईअ जी वरसी मल्हाई, 82 में हैदरबश जतोईअ जी वरसी मल्हाई हुई। सो उहा सिंध जी साञा ॿलड़े जे में तॾहिं आई हुई। ऐं इहा अॼु असांखे हुनजो रिवाइवल थो महसूसु थिए, जॾहिं असां पहिरियों अनवर पीरज़ादो मेलो कयो 2019 में। ऐं अॼु सिंध जी साञा वरी ॿलड़े जे में मौजूदु आहे। अञा दोस्त ईंदा, अञा सुभाणे सेशन्स आहिनि। असां भलीकार था कयूं अत्या खे ऐं आबदा घांगरो साहिबा खे। अत्या त हिन इनॉग्रेशन में बि हुई, पर उहा लेट थी वई आहे। पोइ हाणे अत्या खे असां सेशन्स में ॿुधंदासीं। सो असां तमामु घणा एक्साइटेड आहियूं, तमामु घणा सेशन्स आहिनि। हिन खां पोइ जामी चांडियो भिटाईअ जे फ़िक्र ते ॻाल्हाईंदो, वरी अनवर पीरज़ादे जे महंज दड़े सिंधू दरिया जे केस ते ॻाल्हि थींदी। किताब बाबा जी महूरत आहे। उनखां अलावा सिंधी अदबी संगत ऐं अनवर पीरज़ादे जो रोल हुन में साईं फैज़ सूमरो पहुची चुको आहे, अदल सूमरो आहे, अत्या आहे, शाह मोहम्मद आहे, इहे हिन ते ॻाल्हाईंदा। हिन खां अलावा जेको आहे अनवर पीरज़ादो ऐं हुनजा हमअसर, असांजी कोशिशि आहे त हुनजे दोस्तनि ते बि ॻाल्हाइजे, हुनजे हमअसरनि खे बि यादि कजे। सो अॼु असां यादि कंदासीं फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ खे, बदर अबड़े खे, नकाश खे, मीर मोहम्मद पीरज़ादे खे। ऐं इहो सिलसिलो बि असांजो हलंदो रहंदो। अॼु असां वटि वॉइसिस ग्रुप जा हिकिड़ी रीयूनियन बि असां रखी आहे, जंहिंमें बेदल मसरूर बा, हनीफ़ लाशारी बा, ओ प्रोग्रेसिव ग्रुप जंहिं
86 80s में हिकिड़ा इनकलाबी गीत ॻाता उहे डिस्कनेक्ट थी विया, असां उन्हनि खे जोड़ण जी कोशिशि कई आहे। हू इंडिविजुअली पंहिंजा राग ॿुधाईंदा, पर ग्रुप फॉर्म में बि असां उन्हनि खे गुज़ारिश कई आहे। सुभाणे जेको आहे उहो उस्ताद गफ़ूर पियो अचे, ॿिया सियासत ते सेशन्स आहिनि। मैडम महताब अकबर राशिदीअ जो हिकिड़ो एक्सक्लूसिव इंटरव्यू सुभाणे तव्हां हिते ॾिसंदव। ऐं सलीम अहमद साहब जहिड़ो सीनियर लेखक ऐं मॉडरेटर हुननि खां इंटरव्यू कंदा, त इहो तमामु हिकिड़ो एक्सक्लूसिव सेशन आहे सुभाणे। म्यूज़िक आहे, घणो कुझु आहे, सो हिन मेले खे इंजॉय कयो। हाणे असां हिन इफ़्तिताही तक़रीब जो इख़्तिताम था कयूं ऐं पंहिंजे वॉलंटियर्स खे चऊं था त स्टेज सेट कनि त जीअं असां पंहिंजे ॿिए सेशन ॾांहुं वधी सघूं। तव्हांजी महिरबानी। जामी चांडियो साहब भिटाईअ जो फ़िक्र सम्झाईंदो, जेको अनवर पीर सब सेशन्स खे इंजॉय करे सघे।